कुछ ॻाल्हियूं मूंखां लिकाई पई वञनि ऐं कुछ ॻाल्हियूं फोर्स करे मूंखां मंझराइण जूं कोशिशूं थी रहियूं आहिनि। केर तो तोखां ॻाल्हियूं लिकाए? हाँ, केर तो तोते फोर्स करे? तो समेत घर जा समूरा भाती। इहो सवाल तो तू पंहिंजे पाण खां पुछ। ॻाल्हियूं तव्हां लिकायो, फोर्स तव्हां कयो, सवाल मां पंहिंजे पाण खां पुछां। इहो तूं चवे छा पई? हाँ, इन करे थी चवां त हुन जो कारण बि तूं ई आहीं। मां? हाँ, तूं। ही सब सुख, ही सब सहूलतूं, ही हैसियत, ही अमीरानी खूबसूरत जिंदगी, सुठी तालीम, सुठी तरबियत, इन्हनि सभिनि ॾियारण जो कारण बि त मां ई आहियां। पोइ मुंहिंजो बि छो? इहो तो तुंहिंजो फर्ज़ आहे। को असां ते एहसान नथो करी। तुंहिंजो फर्ज़ आहे जेको तूं पूरो करे रहियो आहे। घर जा भाती हुजण जे नाते तव्हांजो को बि फर्ज़ न आहे त पोइ पूरो छो नथा कयो? कयूं त पिया। कोई बि कोन थो करे, तो समेत घर जो को भाती पूरो कोन थो करे। मुंहिंजे ख्याल में जंहिंजी ग्रुप लीडर तूं आहीं खालदा। इन जो कारण वरी बि तूं मूंखे थो समझी? हा, तूं आहीं। आखिर तव्हांखे मूं मां तकलीफ़ आहे कहिड़ी? हाँ, आहे तकलीफ़ सख़्तियुनि ऐं पाबंदियुनि जी। सख़्तियूं पाबंदियूं कहिड़ियूं? कहते सभिनी घर भातियुनि ते। हीअं न कयो, हूअं न कयो, ही सही आहे, हू ग़लति आहे। जेकॾहिं को इज़हार थो करे त हुनखे रद्द करे पंहिंजी मर्ज़ी थो मड़ी। पंहिंजी मर्ज़ी? कहिड़ी पंहिंजी मर्ज़ी मड़ी आहे मूं? ॾिस कदीर, ही घर आहे, तूं हिन घर जो वॾो आहीं। हिकु कॉलेज या यूनिवर्सिटी न आहे ऐं न ई तूं को प्रोफेसर या लेक्चरर आहीं जो सुबुह शाम वेठो तो ॿारनि खे लेक्चर ॾीं। मुंहिंजी ॻाल्हि मञा थी मां हिन ॻाल्हि खे, पर ॿारनि में वॾनि में फ़र्क़ु आहे। हू हाणे सख़्तियुनि ऐं पाबंदियुनि खे ज़ुल्म ऐं ॾाढ जो नालो था ॾियनि। खुदारा, ॿारनि खे एहसास कमतरी में मुब्तला न कर। इहा इजाज़त ॾेई छॾियां त जीअं वणेव सो कयो, जेको वणेव सो कयो, ईअं न? इंग्लैंड ऐं अमेरिका में आहे छा जो पंहिंजे मुस्तक़बिल सवारनि जूं ॻाल्हियूं था कनि? हिते पंहिंजे देश में रही करे मुस्तक़बिल सवार नथो सघे छा? देश छा आहे? देश में किचन में वञ मानी करण जे लाइ गैस कोन्हे, ॿाहिरां गर्मीअ में घर में अच त बिजली कोन्हे, भॻल टुटल रोड रस्ता, उन्हनि ते गंदो बदबूदार बीठल पाणी, चौराहनि ते गंदनि जा ढेर। इहो आहे तुंहिंजो देश जेके तूं पंहिंजो देश थो चवीं? बाग में केतिरो बि गंदो पाणी छो न हुजे, पर वणनि जा छांवरा साॻिया रहनि था, उन्हनि में मेवा साॻिया थियनि था, गुलनि जा रंग कोन था पेटनि, उन्हनि में ख़ुशबू साॻी रहे थी। तुंहिंजो मतिलबु इहो ई आहे त मुंहिंजी औलाद हिन गंद में रहे? जेकॾहिं गंद आहे त पोइ इनखे गुलज़ार केरु कंदो? तुंहिंजो आख़िर मतिलबु छा आहे? मतिलबु खालदा मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। जेका कंडनि जी पोख तूं पोखे रही आहीं न, हिकु ॾींहुं असां लाइ नुक़सानकार साबित थींदी। इहे कंडा असांखे ई चुभंदा, असां ई सड़बासीं, असां ई राड़बासीं, हिकु ॾींहुं असां ई रतो
दिल को दियो जलायो जोर के दो हवा लगायो यस यार तू सदाई गलत वक्त ते फोन छो कंदो आई खबर अथई हाणे भी पप्पा घर में मौजूद आए न न ये न तो थी सके प्लीज तू थोरो सब्र कर ऐं वक्त जो इंतजार कर प्लीज जानू गाल के समझने की कोशिश कर को प्रॉब्लम आ नेवर कंहिंजी फोन हुई फ्रेंड जी हुई अच्छा ही वठ हीअ तुंहिंजी मिठाई थैंक्स माय डियर ब्रदर सिर्फ़ तुंहिंजी ई न आहे सभिनी घर वारनि जे लाइ आहे ओहो समझा थी पर डिमांड तो मुंहिंजी हुई ने डिमांड त तुंहिंजी हुई पर खाईंदासीं असां सभु विराईंदी मम्मा हुनजे करे हल जल्दी अच मम्मा खे ॾे ओके अच इन खां अॻु जो असांजी माठ असांजे इरादनि ऐं ख़्वाहिशुनि खे ॿोड़े छॾे जे मंज़िल माणी आहे ऐं मक़सदु हासिल करणो आहे तिन माठ खे टोड़णो पवंदो हा इज़हार त करणो पवंदो न गिनती ॿधण जो तजुर्बो बि करणो ई पवंदो जे तजुर्बो न कबो पापा मूंखे कुझु ॻाल्हाइणो आहे तव्हां सां चओ नाराज़ त न थींदव छा मसलो आहे देश जी आज़ादी ऐं क़ौम जी ग़ुलामीअ जो दर्द ॿोलीअ जे बिगाड़ जी ॻणती बि अवां वटि तव्हांजे ज़हननि में एतिरे हद ताईं भरिजी चुको आहे जो तव्हां मुंहिंजी इस्लाह मुंहिंजी तालीम मुंहिंजी तरबियत खे ज़ुल्म जो नालो ॾींदो इहो त मूं सोचियो बि न तव्हांजे लहजे ऐं रवैये में जेका सख़्ती आहे उहो बि त हिकु ॾाढ जो क़िस्म आहे न पापा ऐं जेका मर्ज़ी आज़ादी तव्हां था चाहियो उहा आज़ादी आहे या छुड़वागी छा असां पंहिंजी सॼी ज़िंदगी पंहिंजी मर्ज़ीअ सां गुज़ारण जो हक़ नथा रखूं छो न
छा असां पंहिंजी सॼी ज़िंदगी तव्हांजी मर्ज़ीअ सां गुज़ारे छॾियूं? ज़रूरी न है। न है त पोइ छो पप्पा? आख़िर छो जुने ते मूंखे ॿाहिरि वञण खां रोकियो वेठायो? आखिर हम भी कहीं इंग्लैंड में आहे छा? छा न आहे उते पप्पा? इंसान खे इंसान वांगुरु जीअण जो हक़ त आहे, इंसानियत त आहे घटि में घटि। हिते रहण वारा इंसान न आहिनि, उन्हनि में इंसानियत न आहे। असां सभु जानवर आहियूं। ओ फगात सेक पप्पा, मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो न हुयो। छा आहे तुंहिंजे चवण जो मक़सदु? मुंहिंजे चवण जो मतिलबु अञा कुझु ॿियो आहे। जेको बि तुंहिंजो मतिलबु आहे ॿुधाए न, आखिर उते आहे छा? ऐं हिते छा आहे? घणो कुझु। मिसाल तौरु छा आहे? सभु मादनी वसीला, तेल, गैस, कोयलो, मौसमूं, दरिया, रेगिस्तान, छा न आहे? क़ौम कोयलो खाई तेल पी ज़िंदगी कान गुज़ारींदी, न ई वञी रेगिस्तान जी वारीअ जा फक हणंदी पप्पा। कानून जी हुकुमरानी, मेरिट, सिहत, सनत, तालीम किथे आहिनि इहे सभु? इन्हनि सभिनि जी बहाली लाइ त क़ौम खे गॾु थियणो पवंदो। तॾहिं त चवां थो त असां सभु कोशिशि कंदड़ुनि जी कतारुनि में बीहूं त जीअं जदोजहद कंदड़ जोधनि में असांजो बि ॻाढ़ी थो थिए। ही बेक़दरनि जो देश आहे बाबा, बेक़दरनि जो देश। इन्हनि सां मथो हणी असां पंहिंजो मथो फाड़े विझंदासीं, पर हिते सुधारो कोन ईंदो। ग़लति, बिल्कुलु ग़लति। ही धरती कदुरदाननि जी धरती आहे। ही क़ौम कदुर कंदड़ क़ौम आहे। मां कोन थो मञां इन ॻाल्हि खे। जवाब मोहम्मद अली जिन्ना जॾहिं इंग्लैंड में हो त छा हो? एडवोकेट हुयो, वकील हुयो। जॾहिं पंहिंजे देश में, पंहिंजे मुल्क में मोटी आहे त मुल्क जो बानी थियो। ऐं हिन ई क़ौम उनखे कायदे आज़म जो लक़ब ॾिनो। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जॾहिं इंग्लैंड में हो त छा हो? वकील ई हुयो। जॾहिं पंहिंजे देश में मोटो त वज़ीर ख़ारजा खां वज़ीर आज़म जे उहिदे ते पहुतो। हिन ई क़ौम उनखे कायदे आवाम जो लक़ब ॾिनो। ईअं न? ऐं जॾहिं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा पंहिंजे मुल्क में मोटी त इन ई क़ौम उनखे वज़ीर आज़म जे उहिदे ते पहुचाए छॾियो। ऐं अॼु बि खेसि शहीद राणी जे नाले सां यादि कयो थो वञे। अरे मसलनि खे मुंहुं ॾियण बदिरां तव्हां फरार थियण जो रस्तो ॻोल्हे लथो आहे। तव्हांजा मिसाल ऐं तव्हांजा दलील मुंहिंजी ख़ूबसूरत ज़िंदगी जी राह में रुकावट नथा बणिजी सघनि बाबा। अफ़सोस आहे मूंखे तुंहिंजी सोच ते, तुंहिंजी किरदार ते, ऐं हिन ॻाल्हि ते बि त मुंहिंजा पुट कायर निकिता, भाड़ा निकिता। हिते तड़पी तड़पी जियूं ऐं घुटिजी मरदो बहादुर लेखिया वेंदासीं। एतिरा चरिया असां बि कोन आहियूं बाबा। अरे ई थी चरियो हुयो। अहिड़ी हालतुनि में हिन देश, हिन क़ौम में रही करे हिन क़ौम वासी जी ख़िदमत कंदो रहियो, ॿाहिरि न वियो। जीएम सैयद चरियो हो। सॼी उमिरि हिन देश ऐं क़ौम जी मोहबत में जेल में काटे गुज़ारे छॾी, ॿाहिरि न वियो। भिटाई चरियो हो। केतिरनि मुल्कनि जी यात्रा करण खां पोइ मोटियो बि त पंहिंजे देश में, पंहिंजे क़ौम में, पंहिंजे माण्हुनि लाइ लिखंदो रहियो, ॿाहिरि न रहियो। मारवी पागल हुई जंहिं सभु उमिरि जा सुख ठुकराए पंहिंजे देश लाइ, पंहिंजे माण्हुनि जी हुब में तड़पंदी रही। सोबो ज्ञानचंदाणी चरियो हो, जे सॼी ज़िंदगी हिन लाड़काने में गुज़ारे छॾी, पंहिंजे देश में गुज़ारे छॾी, ॿाहिरि न वियो। इब्राहिम जोयो, आकाश अंसारी, बदर अबड़ो, अमर जलील, रसूल बख्श पली जो, ॿिया घणा ॾाहा, रोशन ख़्याल, तरक़ी पसंद, तब्दीली पसंद, सभु चरिया आहिनि। तव्हां ई ॿई ॿाहिरि अची पूरी सिंध में सियाणा थिया आहियो। बाबा चरिया आहियूं या सियाणा आहियूं, पर घटि में घटि इहो ज़रूर सम्झूं था त असांजे भले में चाहे ऐं बुरे में चाहे। ॿुधी छॾियो बाबा, मुंहिंजो फ़ैसिलो ॿुधी छॾियो। हाणे कुझु बि थिए असां वेंदासीं। इहो फ़ैसिलो न आहे जवाब, इहो फ़ैसिलो न आहे। इहो तव्हांजो मुंहिंजे ख़िलाफ़ हिकु वॾो चैलेंज आहे। असांजी तालीम, असांजी तरबियत जो एतिरो बि असर, न रिश्तनि जो एतिराम, न देश जो दर्द, न पंहिंजी ज़िम्मेवारी जो एहसास। अरे हेफ़ आहे तव्हांजी ज़िंदगीअ ते, हेफ़ आहे तव्हांजी ज़िंदगीअ ते।
कहिड़ी मिटीअ जो ठहियल आहे माण्हू, हिन जा मिसाल बि पंहिंजा, दलील बि पंहिंजा, त फ़ैसिला बि पंहिंजा। जवाब जवाब ये सब छा है? छा थियो आहे बच्चा? ममा इहो न पुछ त छा न आहे थियो। बस हाणे या मां पंहिंजो पाण खे मारींदुसि या अमेरिका वेंदुसि। बस इहो मुंहिंजो आख़िरी फ़ैसिलो आहे। न न बच्चा, अहिड़ियूं ॻाल्हियूं न कर। हिरिया हिरिया, मां तोखे ॿुधायां, हाणे मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुध। तव्हां छॾियो पप्पा जी ॻाल्हियुनि खे, ठीकु आहे? अॼु जो अॼु पंहिंजी तयारी कयो। मां जुनेद खे बि सम्झाए थी छॾियां, कराची हलिया वञो, उते वञी कंहिं होटल में तरसो। जेसि ताईं तव्हांजी टिकट कंफर्म न थिए तेसीं ताईं तव्हां उते ई रहिजो, ठीकु आहे न? जल्दी कर, उथी, शाबाश उथी। छा थो सोची? उथी पुट। हाँ बच्चा, मां तव्हां सां गॾु आहियां। वञ तूं, वञ तयारी कर, वञ। जुनेद, जुनेद पुट, जुनेद यस मम्मा। जल्दी आ। हाणे मुंहिंजी ॻाल्हि हिकिड़ी गौर सां ॿुधी छॾ। मूं जवाद खे बि चई छॾियो आहे, ठीकु आहे? अॼु जो अॼु, बल्कि हाणे जो हाणे पंहिंजी तयारी कर। छो? वधीक सवाल न कर। तोखे ॿाहिरि वञिणो आहे या न? हा वञिणो आहे। वञिणो आहे त जल्दी कर, पंहिंजी तयारी कर। भाउ सां गॾु वञी कराची के होटल में तरसी पओ। जेसि ताईं तव्हांजी टिकट ओके न थिए तेसीं ताईं तव्हां न अचिजो, ठीकु आहे न? ओके मम्मा। छा थियो आहे मम्मा? जुनेद, जवाद, तव्हां सभु परेशान आहियो? सलमा, तव्हांजे पापा त सभिनी खे परेशान करे छॾियो आहे। थियो छा आहे मम्मा? घणो कुझु थी चुको आहे, कुझु बि न आहे थियो। वधीक मूंखां सवाल जवाब न कर। भेण सलमा, मूंखां अगरि जेका तकलीफ़ पहुती हुजे मूंखे माफ़ कजां भेण, मूंखे माफ़ कजां। जुनेद, ये बेटा तुंहिंजा पैसा। जवाद, ये तुंहिंजे लाइ पैसा आहे। ममा, मूंसां वाइदो कर ममा, असांजे वञण खां पोइ तूं पंहिंजो पूरो पूरो ख़्यालु रखंदीअ। ममा, ब्लड प्रेशर जूं दवाऊं टाइम ते ज़रूरु खाइजे ममा। ओके मम्मा। हेरे हेरे। अल्लाह हाफिज मम्मा।
तव्हां खे पंहिंजे मक़सद में कामयाब कंदो। रोज जी चिक चिक मां जान ही छुटी। कदीर तू हा छो हिन में हैरानगी जी कहिड़ी ॻाल्हि आहे? पर तू त ॿिनि ॾींहंनि जे लाइ लाहौर वियो हुए न? हा कैंसिल थी वियो प्रोग्राम। कैंसिल थी वियो? पर छा लाइ? ऑफिस जूं ॻाल्हियूं ॿुधाइण जो बि पाबंद आहियां छा मां? त पोइ हिन में कावड़ जी कहिड़ी ॻाल्हि आहे? तो सवाल अहिड़ो कयो आहे। सवाल करण ते बि पाबंदी आहे छा? गैर ज़रूरी सवाल करण बेवकूफ़ी आहे। जुने ताईं जवाब किथे आहिनि? अॼु मूंखे हुननि सां हिक कहाणी करणी आहे। उहे कोन्हनि के काॾे विया? विया हलिया। काॾे? हिकिड़ो इंग्लैंड ऐं ॿियो अमेरिका। छा?